लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक नवंदरो लॻकेटी मुमताज़ थाणे जे हद कचे वारे इलाइक़े में हथियारबंदनि जी फायरिंग में एक नौजवान क़त्ल ऐं ॿियो ज़ख़्मी थी पियो। ॻोठ मिठो खोड़ो वासी 20 वरनि जो गुलज़ार पुट सोनल गोलियूं लॻण करे थॾे ते क़त्ल थी वियो, जॾहिं त संदसि सौट इरफान पुट ख़ुदाबख़्श खोड़ो ज़ख़्मी थी पियो। इतलान ते नौजवान जा वारिस ऐं केटी मुमताज़ थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल जो लाश ज़ख़्मीअ खे खणाए नवंदरो अस्पताल पहुचायो, जिते ज़ख़्मी खे तिबी इमदाद ॾिनी वई, जॾहिं त मक़तूल जो लाश जो पोस्टमार्टम करण बैदि लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। अस्पताल में दाख़िल ज़ख़्मी इरफान खोड़ो ॿुधायो त मां पंहिंजे सौट गुलज़ार सां गॾु झंग मां काठियूं करण वियो हुयुसि, जिते हथियारबंदनि असांजे मथां फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें सौट गुलज़ार गोलियूं लॻण करे थॾे ते मारिजी वियो। मूंखे बाह में गोली लॻी आहे। असांजा भुटा धुर सां पुराणो तकरार खूनी तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां भुटा धुर जे हथियारबंदनि असां ते फायरिंग करे सौट खे क़त्ल कयो ऐं मूंखे ज़ख़्मी कयो। उन समय डीएसपी नवंदरो निसार बिरोही ॿुधायो त नौजवान काठियूं करण लाइ झंग विया हुआ, जिते हथियारबंदनि हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हिकु नौजवान खे क़त्ल कयो वियो, ॿियो ज़ख़्मी आहे ऐं वाक़े जो कारण ज़ख़्मीअ जे बयान मुताबिक़ भुटा खोड़ा तकरार ॿुधाए पियो वञे। वधीक जांच करे रहिया आहियूं।